दादू का खबर शामिल क्यों पिया कामरान अली चारण की रिपोर्ट मुताबिक दादू डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर सलीम मक्सी की फरियाद ते कादिर चांडियो ऐं संदन साथियुनि ते फूड डिपार्टमेंट दादू इंचार्ज सलीम मक्सी पारां भत्तो उगाड़ण मोतमार धमकियूं ॾियण ऐं हथियार खणी ऑफिस जो घेरा करण जो केस दाख़िल। डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर सलीम मक्सी एफआईआर में जणायो आहे त कादिर चांडियो संदसि भत्ताखोर साथियुनि समेत मुसलसल भत्तो न ॾियण तां गार गंदो ऐं मोतमार धमकियूं ॾींदो हुयो। धरती धणी तहरीक जो लीडर सॾाईंदड़ कादिर चांडियो समेत मुख़्तलिफ़ साथियुनि ते एटीसी जो दादू थाणे ते केस दाख़िल कियो वियो आहे। केस दाख़िल थियण बैदि पुलिस कार्रवाई जो अमल शुरू करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ धरती धणी तहरीक जे सरवाण कादिर चांडियो ऐं ॿियनि चयो त असां फूड खाते में करप्शन जी निशानदेही करे इंडस हाईवेज़ पेचुआ स्टॉप ते पहुतासीं त कणिक जूं भरियल ट्रकियूं ॿिए ज़िले में वञनि पयूं ऐं फूड खाते जा अमलदार हर ट्रक खां रिश्वत उगाड़े रहिया हुआ। भट्टो वठण जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। असां पाण वोट मुतासिर आहियूं, चाहे गवर्नमेंट जा मुलाज़िम आहियूं। राति कादिर चांडियो साहब हे तो सही धरती धड़ी तहरीक जो अॻुवाण पंहिंजा 20 माण्हू वठी आयो आहे। दाबा धमकियूं ॾेई असां खां 20 ट्रकूं दादू ज़िले मां दादू ज़वल मां गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे फूड डिपार्टमेंट में मुलाज़िमनि खे यरगुमाल पढ़ाए गार गंद करे डीएफसी साहिबान खे असांजे मोहतरम ऑफिसरनि खे गारियूं ॾेई ऐं असां नंढनि मुलाज़िमनि खे बदतमीज़ी करे धिका ॾेई ऐं बंदूकूं खणी उहे बंदूकूं हाणे हिन वीगो में लिकायूं अथई। हिन वीगो में बंदूकूं लिकायूं अथई। हे अथसि CT 5400 हे हाणे वेठो आहे मूंसां, मूंखे धिका थो ॾिए CT 5400 अथसि गाॾी जंहिंमें बंदूकूं लिकल अथसि। CT 5400 वीगो अथसि। हे हुनजा माण्हू असांजे हिनजा माण्हू ॾिसो गवर्नमेंट जे मुलाज़िम खे धिका थाबा मोचड़ा तंहिंखां सवाइ गले मां थो वठे। हे थो सही धरती धणी तहरीक।